जय झूलेलाल, नमस्ते। प्रोफेसर राम पंजवाणी साहब सिंधियत जा सिपाही, हिकु अज़ीम शख़्सियत जा मालिक, सिंधी समाज के झूलेलाल जे रंग में रंगण वारा। प्रोफेसर राम पंजवाणी, जंहिंजे नाले जो पहिरियों अखर राम सां ही शुरू थिए थो। राम जीअं जगव्याप्त आहे, तीअं सिंधियुनि जी शान मान नाले जो वाधारो करण वारा ऐं सिंधियुनि खे इष्ट देव झूलेलाल सां मिलाइण वारा ऐं झूलेलाल खे हर घर में पहुचाइण वारा ऐं चेटीचंड खे सिंधियत जो ॾींहुं मल्हाइण वारी शख़्सियत जा मालिक आहिनि प्रोफेसर राम पंजवाणी साहिब। ही हिकु शिक्षाविद, अदाकार, कहाणीकार, गायक, नाटककार, मज़बून निगार, नावेल नवीस ऐं सिंधियुनि जा एलजी आहिनि। संदन जनम 20 नवंबर 1911 सिंधियुनि जे इतिहास में सोनहरी अखरनि में लिखियल हिकु तारीख़ न आहे, पर सॼे सिंधी समाज खे फ़ख्रु करण वारो इतिहास आहे। जंहिं ॾींहुं सिंध जे लाड़काणे शहर में ज़मींदार राय प्रताप पंजवाणी जे घर हिकु ज्योति जनम वरितो, जंहिंजो नालो आहे राम पंजवाणी साहिब। संदन प्राइमरी शिक्षा सिंध में थी। 1934 में बॉम्बे विश्वविद्यालय मां BA कयो। DJ सिंधी कॉलेज कराचीअ में मास्टर रहिया। 1947 विरहाङे खां पोइ मुंबई लॾे आया। जय हिंद कॉलेज में हेड ऑफ सिंधी डिपार्टमेंट रहिया। रीडर तौरु नौकरी कई। 1976 में रिटायर थिया। लाड़काणे में ही मैट्रिक पढ़ाई पूरी कई हुई। भाग्यशाली हुआ जो साईं किशनचंद बेवस जो उन्हनि खे साथ मिलियो। पंजवाणी साहिब के सबकन तुंहिंजी सारा कुदरत वारा, जेका किशनचंद बेवस जी लिखियल कविता हुई, उहा ॻाईंदे ॿुधो। किशनचंद बेवस साहब, जंहिं सां प्रभावित थी करे पंजवाणी साहिब खे पंहिंजो आध्यात्मिक पुट जी पदवी ॾिनी ऐं क़दम क़दम ते उन्हनि खे सेखारियो ऐं अॻियां वधायो। सिंधी फिल्मूं, नावेल हो हिननि जो आहे न आहे 1955, जंहिं ते पिक्चर ठही हुई झूलेलाल, जंहिं में भॻवानु आहे या न उन खे खणी करे पिक्चर ठही हुई, जिन में हिननि पंहिंजा हर कंहिं पिक्चर में को न को रोल निभायो। भगत कंदा हुआ। पिक्चर जा ॿिए नाला हुआ झूलेलाल, लाडली, शलद यरुननि जे मन, वण, सिंधु जे किनारे। कॉलेज टाइम में शाह साहब जे रसाले मां शाह जी सीढ़ियुनि ते नाटक लिखिया ऐं कामयाबी सां उन्हनि जो मंचन कयो। गॾोगॾु लोक संगीत में मटकी खणणु वॼाइणु हिननि शुरू कयो। अॼु बि माण्हू वाह वाह रे गड़ा, वॼ वॼ रे गड़ा ॻाईंदा आहिनि। सिंधी ॿोलीअ खे संविधान जे 8 शेड्यूल में शामिल करण जी बि लखे कोशिशूं कयूं। हिननि खे हरी दिलगीर दुखायल, मोती प्रकाशन, नारायण भारती हिननि जो बि साथ मिलियो। अदब जे मैदान में हिननि 25 किताब लिखिया। विशाल सागर आहिनि, जिन जे बारे में पाण जेतिरो ॼाण हासिल कयूं ओतिरो घटि आहे। साहित्य अकादमी पुरस्कार हिननि खे 1964 में अनोखा आज़मूदा हिननि जो किताब हो उन ते मिलियो। 1965 में डॉक्टर चोएथराम गिदवाणी पुरस्कार पातन। सिंधु रतन पुरस्कार 1970 में राजस्थान सिंधी अकेडमी द्वारा हिननि खे मिलियो ऐं 1981 में पद्मश्री सां सम्मानित कया विया। हिननि जा ॿिए किताब हुआ कैदी 1941 में, लतीफ़ा 43 में, 1900 चांदीअ जो चमचो 1941, शर्मिला 1945, असांजो घर 1945, शलद यरुन जमन 1942, ज़िंदगी ऐं मौत 1959, पाखी ऐं पद्मनी 1940, आयो नयो ज़मानो 1978, अजीब आखाणियूं 1975, अनोखा आज़मूदा 1964, जिन ते हिननि खे पुरस्कार मिलियो हो। पद्मा 1944, यादि कंदा 1960, माया जो मोह 1972,
पंहिंजो पाण पहचान 1986, सिक जी सौगात, यादगिरियूं, सत रंग, त्याग ऐं मुक्ति, सूखड़ी, गॾु जाणियूं, तुंहिंजो मुंहिंजा तजुर्बा 1978। हिननि घणेई नाटक बि लिखिया। अज़ीम शख्सियत जा मालिक जी 31 मार्च 1987 ते हिन दुनिया खे छॾे करे परमात्मा सां वञी मिलिया। हिननि जो हिकु आहे, सिंधी आहियां, सिंधी आहियां, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली, जंहिंमें माउ ॾिनी मूंखे लोली। इन्हनि जा हेतिरा झूलेलाल जा भॼन, हिननि खे हर घर में झूलेलाल खे पहुचायो, पंहिंजे इष्ट देव सां सिंधी समाज खे रूबरू करायो ऐं सिंधी ॿोली खे वधाइण जे लाइ अनगिनत प्रयास कया, जंहिंजी शायदि वाखाण करण जी बि पाण वटि शब्द न हूंदा जो उन्हनि जी वाखाण करे सघिजे। हिननि खे मातृभाषा जे अलावा फ़ारसी, हिंदी, अंग्रेज़ी, उर्दू ऐं पंजाबी ऐं ॿिए बि भाषाऊं जो ज्ञान हो। हिननि अनुवाद ऐं संस्करण बि लिखिया। जय झूलेलाल।